नाज़रीन, अव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त दादू जे इंफॉर्मेशन ऑफिसर पारां पौणा 2 लख रुपया हड़प करण जो इंकशाफ थियो आहे। दादू में गैर कानूनी तौर ते क्लार्क मां प्रमोशन थियल ज़रिए इंफॉर्मेशन ऑफिसर अब्दुल लतीफ़ सोलंकी बजट ते हथ साफ़ करण लॻो। वधीक तफ़सीलात लाइ असां सां लाइन ते आहे रियाज़ चांडियो। जी रियाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दादू जे इंफॉर्मेशन ऑफिसर पारां पौणा 2 लख रुपया बजट कढराए हड़प करण जो इंकशाफ थियो आहे। मां खे ॿुधाईंदो हलां त गाॾियुनि जी मरम्मत तेल जी मद में हलंदड़ महीने 1,79,000 रुपया ट्रेज़री मां बिल पास करायो वियो आहे। जॾहिं त क्लार्क मां गैर कानूनी प्रमोशन ज़रिए दादूअ में मुक़ररु थियल इंफॉर्मेशन ऑफिसर अब्दुल लतीफ़ सोलंकी बजट ते हथ साफ़ करण लॻो आहे। जॾहिं त इंफॉर्मेशन ऑफिसर दादूअ खे मिलियल 2 गाॾियूं ख़राब हुजण बैदि बीठल गाॾियुनि मां सामान इंजण गाॾियुनि जूं सीटूं बि कढराए विकिरो करे छॾियूं आहिनि। जॾहिं त ख़राब ऐं नाकारा गाॾियुनि जो तेल ऐं मरम्मत जा कूड़ा बिल ठाहे लखे रुपयनि जी करप्शन जो सिलसिलो जेको आहे जारी आहे। जॾहिं त इंफॉर्मेशन ऑफिस मां इंफॉर्मेशन ऑफिसर अब्दुल लतीफ़ सोलंकी लैपटॉप, कैमरा ऐं फोटो कॉपी मशीन बि खणाए वियो आहे। जॾहिं त करप्शन में PhD कंदड़ क्लार्क मां इंफॉर्मेशन ऑफिसर दादू मुक़ररु थियल अब्दुल लतीफ़ सोलंकी ऑफिस जी माहवार बजट ते हथ साफ़ करण लॻो आहे। दादूअ जी सिविल सोसाइटी आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। जी रियाज़, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण जे लाइ।